सी नाहे शरई महफिल ईमानी नूरानी रूहानी कुरानी महफिल असांखे मालिक में उम्मीद आहे जै अल्लाह पंहिंजे कलाम मजीद में हुक्म फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह ए गुनहगार मुंहिंजी रहमत खां ना उम्मीद न थी। इन्हीअ मालिक जे फरमान ते उम्मीद रखी सबको इहो आसरो रखी हिन पासे तवज्जो करे रहियो आहे। उम्मीद आहे त को बि आयल ख़ाली न वठंदो। सभई चओ आमीन बुलंद आवाज़ सां आमीन बिजाहे सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन अम्मा बाद फाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइका जंहिंजो शान बेमिसल बेमिसालिया जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे उन्हीअ जी मखलूक आहे उहो ई मालिक आहे उहो ई ख़ालिक आहे उहो ई महबूद आहे उहो ई मक़सूद आहे जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे तसरा तां अर्श मुअल्ला ताईं कुन जे अमर सां पैदा फरमायो। बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई न। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गैबदान नबी गमखार नबी जी ज़ात मथां जंहिं प्यारे हबीबन करीमन जी आमन तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथां फरमायो। सरकार जी नबूवत रिसालत सारी कायनात लाया है। आमन जो एहसान ख़ास मोमिनन जे मथां है। इन्हीं आमद में छा अता थियो? ईमान मिलियो। ईमान जी दौलत सां सीनो माला माल थियो। कुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो।
या ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ अल्लाह ताला कायनात के पैदा न करे हो लौला कलमा खलक़तल अफ़लाक। ये उम्मत खुश नसीब उम्मत आ, ये उम्मत बड़े भाग वाली उम्मत आ, ये उम्मत बड़े शान मान इज्जत अजमत वाली उम्मत है। हर पैगंबर जी उम्मत में को भलाई जो शक न है पर हिन ज़ात सां न ज़ात जी उम्मत सां का उम्मत कुलो साए न थी सके। अल्लाह ताला हर मोमिन के तौफीक दे सरकार जो फरमान पहुंचे सीने में सांझो उन्हें ते पूरी इस्तकामत क्यों उन्हें फरमान के चिमड़ी वठो अकुल सांझो कासिरा इन्हें ता एतराज कर चवो न आहे। हर कम में हर फरमान में हर हुक्म में खुदा जी हिकमत आ जेका सांझे लाए आइन रहमत आहे। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह मक्के जा मुशरिक हिक त पंहिंजे बुतन माबूदन खां पंहिंजूं मुरादूं तलबे रहिया। सरकार जो उतां गुज़र थियो पाण पुछनि था ही छा करे रहिया साईं असां पंहिंजो मुरादूं तलबियो था करण वारो अल्लाह आहे। ही असांजा माबूद अल्लाह खे इल्तिजा करे असां लाइ सिफारिश करो। फौरन आयत कलाम अल्लाह जी नाज़िल थी इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जे करे अवां अल्लाह सां मोहब्बत रखो था प्यार रखो था अवां जी निस्बत अवां जो वास्तो अवां सां तवसल मालिक सां सही आहे फत्तबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कई पोइ जिन मुझे फरमान के तस्लीम करे उन्हें के सीने में सांढे इस्तकामत क्यों कायम दाम रहा वो उन खुदा वंदे करीम फरमाए तो युब्बिकुम अल्लाह ये मुझा दोस्तान मां इन्हनि जो दोस्त आहियां केॾो प्यारो कलमो वो मालिक कायनात के पैदा करने वालो कायनात जो ख़ालिक़ींदड़ो अल्लाह ख़ालिक़ कुल शै जो को हर शै जो ख़ालिक़ बाकी हर शै मखलूक आ एडे शान मान इज्जत अजमत वालो अल्लाह पंहिंजे बंदन के फरमाए थो जेकरे मुझे नबी जी ताबेदारी कई तो मां तहां जो दोस्त आहियां मुझा मुझा मौला गुनाह खुदा फरमायो गलती न कयो जॾहिं तो मां तव्हांखे पंहिंजो दोस्त कयो आहे यग़फिर लकुम ज़ुनूबकुम तव्हांजा गुनाह माफ़ त महबूबनि जी ग़ुलामी महबूबनि सां वास्तो संदसि फरमान ते हलणु उन फरमान खे चिमड़ी पवणो पंहिंजे कदम खे साबित रखी बातिल इरादे खे पोइते रखी सच हक़ खे साम्हूं रखी उन ते अमल करणो इन जहिड़ी का बि नेकी आहे ई काई। अॼु बि हिन दौर खां हर मुस्लमान बख़ूबी वाक़िफ़ आहे तमामु ॾुखियो दौर हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे हिन वक़्त खां हालात खां सबको वाक़िफ़ आहे। अहिड़े दौर में अहिड़े वक़्त में तव्हां पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश खे
पोते करे सुभान अल्लाह हक वारे कदम ते अॻिते पहुचाए महबूबन जे फरमान के सीन में ॿुधी मालिकन जो हक सच वारियो ॻाल्हियूं फरमाननि खे ॿुधी सीने में साड़े सुभान अल्लाह चई रहिया। ही आज अवां जे साम्हूं हिन वक्त तक़रीर लाइ बीठो ही चंद कलमा नाले ॻणण ख़ातिर जी अवां जो नालो हिन वक्त मालिकन जे किताब में लिखजी अचे इन गुनहगार जो भी नालो लिखजी। अज तव्हांजी तकदीर बुरी मिटजी रही है। अज तव्हांजी तकदीर बुरी मिटजी रही है। अवां के हक ऐं सच हासिल थी रही है। अज तव्हां जो मालिक खालिक माबूद बिल्कुल राज़ी है। अज तुझी सना तुझे लाइ दुआ तुझे लाइ खुदा के बालान हर मलाइक हर आसमान ते मौला के बुलंद आवाज सां अर्ज कर रहियो आहे त मुंहिंजा मौला इन गुज ते ईमान आंदो आहे। मुंहिंजा मौला अज इन्हनि जो अचन इहा हाज़िरी क़बूल फरमाए। अज नाजी थी आया आहिनि इनखे तूं जन्नत मुबारक हिन आज अवां जे साम्हूं आयत जो हिकु हिस्सो तलावत कयो आहे। कद 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 माना है तहकीक सच हक कद अफला बेशक ओ छोटो ओ कामयाब हो ओ मुराद के पातो मन तज़क्का जेको पाक कद अफला मन तज़क्का बेशक वो कामयाब थियो वो मुराद के पौधो जेको पाक थियो। पाकाई जेका है टिन किस्मनि जी आहे। हिकु पाकाई वहबी बी पाकाई कसबी टी पाकाई अताई। वहबी पाकाई जमद जाम तहां किताबनि में पढ़ियो हूंदो काफी जानते एड़ा मौका छा आहिनि जो जॾहिं मारनि बच्चा ॼाणिया आहिनि उहे बच्चनि ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। उन्हनि बच्चनि ख़ुदा जो ज़िक्र करणु शुरू कयो आहे। उन्हनि बच्चनि सलात सलाम कई। हीअ पाकाई उहा बि आहे जेके ॼमंदे जवाब एड़ा किस्सा अल्लाह ताला कलाम करीम में काफी जानते फरमाया है। सैयदना ईसा अलैहिस्सलाम इब्ने मरियम उन्हें के अल्लाह ताला बिना पीर जे बीबी मरियम जे पेट मां पंहिंजे इरादे सां पैदा हुक्म थियो खुदा जो जिब्रील बीबी जे भरसां बीबी जे पासे में फूक करे। खुदा जो हेॾो हुक्म जिब्रील अलैहिस्सलाम जीअं मालिक फरमायो तीअं के उन फूक करण सां बीबी हामला थी वई। हामला तो थी पर परेशान थी तो मर्द न कयो ही बिना मर्द जे हामला थी मां घर में छा चवंदसि माइटनि जाॾो कहिड़ो मुंहुं खणंदसि शहर वारा छा चवंदा। मजबूर थी खुदा जे रज़ा ते राज़ी रही ख्याल कयो जय मालिक ईअं फरमायो आहे मुंहिंजे लाइ बि को न को बिलो कंदो ज़रूरु मुंहिंजे लाइ रस्तो निजात जो खोलींदो जो अज़ीज़नि जा जो मां इहो बयानु कंदुसि।
बीबी मरियम जॾहिं हामला थी तेरे बीबी मरियम हामला थी वक्त विलादत जो आयो शहर खां कुछ बाहर निकरी वई एक वडो दरख्त बीठो उन्हनि जे हेठों वेठी रही थोड़े वक्त खां बाद बच्चो जायो बच्चे जे जान ते हिकड़ो फोड़ो भी पानी जो न हुजे तो बच्चो जमंदो आ तो अंदरी गलादत अम्मा जे पेट जी बच्चे के लगंदी आ तो बच्चे जिस्म आलो थी रहंदो आ पर ये आले नहीं पाक मतो तेरे फर्जन जायो सीने सा लगाए हाने किए करे मजबूर थी घर आई तेरे घर आई आ घर वाले के पतो पियो आ यो आवाज सारे शहर में हली रही काफी मर्द औरतों अचे इकट्ठे थिया को काढ़ो किए चवे को काढ़ो मलामत दे हुक्म थियो बीबी जवाब न दे तू न ॻाल्हाए और अशारत इलैह इशारो कर पंहिंजे पुट ॾे इशारो करे थी फरमाए थी बच्चा अज तुझे जवाब जो वक्त आ तुझे ला हुक्म थियो आ मुंहिंजी भी पकाई बयान कर पंहिंजी भी पकाई बयान कर वो मासूम बचड़ो घंटे अध जो जावल गुफ्तगू करे तो छा तो फरमाए काल इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह नाना खुदा जो बंदो आया आतानियल किताब वजालनी नबिया अल्लाह पाक मूंखे इंजील जो किताब अता कयो खुदा जी रात पाक मुंहिंजे सर जे मथां नबूअत जो ताज रखियो आहे कौम हैरान हर को पर को खजी अम्मा जो एहतराम कर जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जी उम्र कुछ वॾी थी पंहिंजी नबूअत के इज़हार के तो मुझे साईं कई मुंहिंजी उम्र जॾहिं 40 साल थी ज़ाहिरन तो पो नबूअत के इज़हार फरमायो तो अहिड़ी तरह ईसा अलैहिस्सलाम जी भी कुछ उम्र वॾी थी पंहिंजी नबूअत के इज़हार कीअं फरमाया तो नसीहत जे बारे कुरान पाक इन ॻाल्हि जो शाहिद आहे केतिरो करम खुदा जे प्यारे जी बता समझो ही अल्लाह जो करम खुदा तो के आंदो इन महफिल में शरीक थियो मालिक जो शान बुधी रहियो तारीफ बुधी रहियो तुझा गुनाह तो बख्शीजी रहिया तोखे दर्जा मिली रहिया अज भी तुझो कर मथे आ सवान में तुझो कर मथे वैज़ काल ईसा इब्न मरियम या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदय्य मिन तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद खुशखबरिया ईसा अलैहिस्सलाम से खुशखबरिया कौम के मुबारका कौम के नसीहता आज खुशी जो वक्त इन ज़ात जो शान बुधी ता सभी खुश थियो ए खुशी मनायो ईसा अलैहिस्सलाम नबी जी आमद जी खबर बुधाए पान खुशी कया और जी कौम जे खुशी कया असा तो खुशी वधी क्यों जो असाने मां जो महबूब पैगंबर थिया तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वैज़ काल ईसा इब्न मरियम जे ईसा अलैहिस्सलाम के वालिद हुजे इब्न मरियम न खुदा
नालो उन्हें पी जो हुजे पर बिना पी जे खुदा जी कुदरत सां ईसा अलैहिस्सलाम अम्मा जी पेट में अची वियो। सुभान अल्लाह, बीबी हामला थी वई, बचरो ॼे। व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराइल, ऐ मुझे कौम बनी इसराइल, इन्नी रसूलुल्लाह इलैकुम, मुझी रिसालत, मुझी पैगंबरी, मुझी नबुवत अवां तई महदूदा। बैन यदैय मिन तौरात, ही माखा अवल जेके किताब तौरात इंजील नाज़िल थिया मां सच्चो कंदड़ आहियां। ये किताब सच्चा है, ये खुदाई किताब है, इन्हनि में फरमान सच्चो आ, इन्हनि में हुक्म सच्चो आ। उन्हीं का बाद फरमाए थो मुबश्शिरम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद, तव्हां खे खुशखबरी थो ॾियां, मुबारक थो ॾियां। तव्हां त मुबारक कयो थो, ख़ुशियूं कयो था, तव्हां पंहिंजी उम्मत खे ख़ुशियूं करायो। छाजे लाइ? मां ईसा खां बाद जेको पैगंबर ईंदो जंहिंजो नालो हूंदो हज़ूर जी आमद में खुशी करण पैगंबरनि जी सुन्नत आ, खुदा जो हुक्म आ। इन खुशी करण सां अल्लाह पाक हर मोमिन खे ईमान जी दौलत सां माला माल करे। जे ईमान आहे तो अमल कबूल आ, ईमान ना है तो को अमल कबूल ना है। ईमान तॾहिं आहे निस्बत मत नबी सां सही है। दोस्तों, हे बकल मां इन लाइ पढ़ा तो अवां के खुशखबरी हुजे, अवां के मुबारक हुजे। सरकार जी नबूवत उन्हीं वक्त में हुई। अजब सरकार जी नबूवत जा हर पैगंबर गवाह है। हर पैगंबर नबी साईं जे नबूवत जा पैगंबरी जा गवाह है। रहमत जा बशीर है, अजाब जा नज़ीर है। या खुशखबरी अजाब जा नज़ीर थियणो, खुदा जे वादान जे गवाही ॾियणो, इन्हनि पैगंबरनि जी ॿुधल ई मुंहिंजे साईं जी आईनी आहे। कीअं आईनी आहे? मेराज वारी रात, मेराज वाली रात ही महीनो रजबुल मुरजब जो महीनो आहे। सरकार जे मेराज जो महीनो आ, दीदार जो महीनो आ। यो बयान इंशाअल्लाह अॻिते ॿिनि जुमनि ते थींदो रहंदो, थींदो रहे थो, क़यामत ते थींदो रहे थो। अरे तू न करे त न करे, खुदा जा मलाइक बि कनि था पिया, फरिश्ता भी करता था, जिब्रील भी करे तो, मीकाइल भी करे तो, इसराफिल भी करे तो, इजराइल भी करे तो, हर जगह से मुस्तफा जो शान हली रहे। दुआ घुरो असांजो वास्तो ता आखिरी दम ताईं प्यारे नबी मोहम्मद मुस्तफा सां कायम ऐं दाइम। शैतान मुल्क में काहे पियो आ, अजब अजब खबरां ॿुधूं था, नयूं नयूं खबरां ॿुधूं था जेके कुफर खे शिकिल थियूं, अल्लाह अल्लाह खुदा को बुलाइनि थियूं, हक़ को पासीरो कनि थियूं। उमेद आ जंहिंजो वासो मिठे मालिक सां आहे, इस्म ज़ात वारो सबक सीने में आ, उन खे कंदो रहे तो शैतान खे कहिड़ी तकलीफ़। अल्लाह पाक अहां जो हाज़िरी कबूल कर। तमाम दिल खुश हजार जे तादाद में लखन जे करीब अज हिन महफिल में मुंहिंजे महबूबनि जा आशिक़
अल्लाह जो जिक्र करण वारा सलातो पढ़ण वारा शरीक मोमिनो तव्हांखे मुबारक आहे तव्हां खुश नसीब आहियो एक उहा महफिल आहे उहो करम आहे उहा महिरबानी आहे पंहिंजा त वाह वाह कनि था पर परवा बि वाह वाह कनि था अल्लाह पाक तव्हांजो हाज़िरियूं क़बूल करे वक़्त क़बूल करे जुमन में नाको ना ॾुखा के ॿटेरा माण्हू पैदा थिया आहिनि जेके असांजे तरीक़त खे धर्म भरम करणु घुरनि था पिया जिन जो असर असांजे घरनि में पहुची रहियो आहे अरे कुत्ता तोखे कहिड़ी मजाल आहे जो असांजे घरनि में दख़ल ॾेई असांजे बचनि खे असांजे पुटनि खे असांजे कावड़ खे मथां धार कंदे हू मसान महान अरमान जड़ी गाल ईमान पंहिंजो बचा ठगी न कर मकर न कर ईमान बचा रोई राणे खे राजी कर खुदा के नाराज न कर हे जहान में चट थी ओ जहान चट थी दुआ करो अल्लाह पाक असांजो हाज़िरियूं क़बूल फरमाए रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल माफ़ात दाइमत फिद्दीन व दुनिया वल आखिरह वल फौज़ बिल जन्नत व नजात मिनन नार आमीन आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन मुझा मौला जिन बंदन चला इन आज अल्फाज चया उनके माफ कर राह रात से आने शरीयत आने महबूबन सा वास्ता रखे मुझा मौला जेकर उनका खता थिया बात बख्शिया तो भी बख्शिश आमीन या रब्बल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह